ओम शांति। अतिथि मिले तारीख है 22/10/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाप तव्हांखे जो नॉलेज पढ़ाईंदा आहिनि उन में रिधी सिधी जी ॻाल्हि न आहे। पढ़ाई सां कोई छू मंतर पढ़ाई में कोई छू मंतर सां कमु न हलंदो आहे। प्रश्न: देवताउनि खे अक़लमंद चईंदा आहियूं, मनुष्यनि खे न, छो? उत्तर: देवताऊं सर्वगुण संपन्न, मनुष्यनि में त कोई गुण ई न आहे। देवताऊं अक़लमंद आहिनि तॾहिं त मनुष्य उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। उन्हनि जी बैटरी चार्ज आहे, इन करे उन्हनि खे वर्थ पाउंड चईंदा आहियूं। जॾहिं बैटरी डिस्चार्ज थींदी आहे त वर्थ न त पेनी थी वेंदा आहियूं, तॾहिं चईंदा आहिनि बेअक़ल। त देवताऊं अक़लमंद आहिनि था त उन्हनि ज्ञान सां ई त इहे पद प्राप्त कयो आहे न, ज्ञान योग सां। त उन्हनि खे पतो आहे कि इहा विकार बुरा हूंदा आहिनि। मतिलबु उन्हनि खे ज्ञान न आहे लेकिन उन्हनि छॾियल आहिनि न। ऐं हुते आत्मा जो पूरो परिचय न हूंदो आहे, लेकिन हुते आत्मा सम्झी करे कर्म कंदा आहिनि। त हीअ केॾी वॾी अक़लमंदी आहे। ओम शांति। बाप ॿारनि खे सम्झाइनि था कि इहा पाठशाला, इहा पढ़ाई आहे, हिन पढ़ाई सां इहे पद प्राप्त थींदो आहे। हिनखे स्कूल व यूनिवर्सिटी सम्झणो खपे। हिते दूर दूर सां पढ़ण लाइ ईंदा आहिनि। छा पढ़णु ईंदा आहिनि? इहे एम ऑब्जेक्ट ॿुधी में आहे। असां पढ़ाई पढ़ण जे लाइ ईंदा आहियूं। पढ़ाइण वारो खे टीचर चइबो आहे। भॻवान वाच्य आहे बि गीता, ॿी भॻवान वाच्य गीता में लिखियलु आहे न, ॿी कोई ॻाल्हि ई न आहे। गीता पढ़ाइण वारे जो पुस्तक आहे। गीता पढ़ाइण वारे जो पुस्तक आहे, परंतु पुस्तक आदि कोई पढ़ाईंदा न आहिनि। गीता कोई हथ में न आहे। हीअ त भॻवान वाच्य आहे। मनुष्य खे भॻवान न चइबो आहे। भॻवान ऊच ऊच हिकु बाप ई आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन, इहे सॼी यूनिवर्स आहे न। खेल कोई सूक्ष्म वतन मूल वतन में न हलंदो आहे। नाटक त सिर्फ़ु हिते ई हलंदो आहे। 84 जो चकर बि हिते ई आहे। हिनखे चइबो आहे 84 जे चकर जो नाटक। इहे ठहियलु हिकु खेल आहे। हीअ ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे, छो जी ऊच भॻवानु उन्हनि जी तव्हांखे मत मिलंदी आहे। ॿियो त कोई वस्तु आहे ई न। हिक खे ई चइबो आहे सर्वशक्तिमान, वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जो बि अर्थ ख़ुदि सम्झाईंदा आहिनि। इहे मनुष्य न सम्झंदा आहिनि, छो जो उहे सभु तमो प्रधान आहिनि। हिनखे चइबो आहे कलयुग। हीअं न कि कोई जे लाइ कलयुग आहे, कोई जे लाइ सतयुग आहे, कोई जे लाइ त्रेता आहे, न। जबकि हाणे आहे ई नर्क, त कोई बि मनुष्य ईअं न चई सघंदा कि असांजे लाइ स्वर्ग आहे, छो जी असां वटि धन दौलत आहे। इहे त न थी सघंदो आहे। इहे त हिकु ठहियलु हिकु ड्रामो आहे। बाबा चवनि था इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे। सत्युग पास्ट थियो, हिन समय त आहे बि न, थी बि न सघंदो। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाप बि सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। सत्युग में हिननि जो राज्य हुयो। भारतवासी हुन समय सत्युगी कहलाईंदा हुया। हाणे ज़रूरु कलयुगी कहलाईंदा आहिनि। सत्युगी हुया त हुनखे स्वर्ग चइबो आहे। ईअं न कि नर्क खे बि स्वर्ग चईंदासीं। मनुष्यनि जी त पंहिंजी पंहिंजी मत आहे। सत्युगी हुया त हुनखे स्वर्ग चईंदा हुया। ईअं न कि नर्क खे बि स्वर्ग चईंदा आहिनि। मनुष्यनि जी त पंहिंजी पंहिंजी मत आहे। धन जो सुख आहे त पंहिंजे खे स्वर्ग में सम्झंदा आहिनि। मूं वटि त ॾाढी संपत्ति आहे, इन करे मां त स्वर्ग में आहियां। परंतु विवेक चईंदो आहे कि न, इहे त आहे ई नर्क। भल कंहिं वटि 10-20 लख आहिनि, परंतु इहे त रोगी दुनिया आहे न। सत्युग खे चइबो आहे निरोगी दुनिया। दुनिया इहे ई आहे। सत्युग में हिननि खे योगी दुनिया चईंदासीं। सत्युग खे चईंदा आहियूं निरोगी दुनिया। दुनिया त इहे ई आहे। सत्युग में हिनखे योगियुनि जी दुनिया चईंदासीं।
कलयुग में आ भोगनि जी दुनिया, भले उते बाबा जी यादि न रहंदी आहे, पर हाणे त असांखे पतो आहे न कि असांजी आत्माउनि जो बाबा सां योग लॻाईंदा आहियूं, असां ई उते वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि उते आहे योगी अथवा छो जी उते विकार जो भोग विलास न हूंदो आहे। हुतां जा योगी मतिलबु विकार जो भोग विलास न। त इहे स्कूल आहे, हिन में शक्ति जी ॻाल्हि न आहे। टीचर शक्ति ॾिखलाईंदा आहिनि छा, एम ऑब्जेक्ट रहंदो आहे असां फलानो ठहींदासीं, तव्हां हिन पढ़ाई सां मनुष्य सां देवता ठहींदा आहियो। इहे न कि कोई जादू मंतर छू मंतर व रिद्धि सिद्धि जी ॻाल्हि आहे। इहे त स्कूल आहे न, स्कूल में रिद्धि सिद्धि जी ॻाल्हि हूंदी आहे छा, पढ़ी करे कोई डॉक्टर कोई बैरिस्टर ठहींदो आहे। ये लक्ष्मी नारायण भी मनुष्य हुया परंतु पवित्र हुया, इन करे इन्हनि खे देवी देवता चईंदासीं। पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। इहा आहे ई पतित दुनिया पुराणी। मनुष्य त सम्झंदा आहिनि पुराणी दुनिया हूंदी ई आहे, लख वर्ष पिया आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि पुराणी दुनिया हुजण में थियण में अञा लख वर्ष पिया आहिनि। कलयुग खां पोइ सतयुग ईंदो, पोइ ईंदो। केॾनि सालनि खां इहे ई चवनि था अञा एतिरो वर्ष पियो आहे एतिरो। हाणे त आयो संगम ते, हिन संगम जो कंहिंखे बि पतो न आहे। सतयुग खे लाखों वर्ष ॾेई छॾींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं बाप बि सम्झाईंदा आहिनि। इनखे चइबो आहे सुप्रीम सोल। बाबा खे चइबो आहे सुप्रीम सोल। आत्माउनि जे बाप खे बाबा चईंदासीं। कोई नाम थींदो ई न आहे। बाबा जो नाम शिव आहे। शिव जे मंदर में बि वेंदा आहिनि। परमात्मा शिव खे निराकार ई चइबो आहे। उन्हनि जो मनुष्य शरीर न आहे। तव्हां आत्माऊं हिते पाठ वॼाइण ईंदा आहियो, तॾहिं तव्हांखे इहो मनुष्य शरीर मिलंदो आहे। उहो आहे ई शिव। तव्हां आहियो सालिग्राम। शिव ऐं सालिग्रामनि जी पूजा कबी आहे न, छो जी चैतन्य में थी करे विया, कुझु करे विया, तॾहिं त उन्हनि जो नामाचार आहे न, अथवा पूजा थींदी आहे। अॻियां जन्म जो त कंहिंखे पतो ई न आहे। हिन जन्म में त गायन कंदा आहिनि, देवी देवताउनि जी उन्हनि खे पूजदा आहिनि, है न। त जॾहिं उहा कुझु बाबा चईंदा आहिनि ॾिसो, छो जी कुझु करे विया इन करे पूजा कबी आहे न। अॻियां जन्मनि जो त कंहिंखे पतो ई न आहे। हिन जन्म में त गायन कंदा आहिनि, देवी देवताउनि खे पूजदा आहिनि। हिन जन्म में त ॾाढा लीडर्स बि ठही विया आहिनि, जो सुठा साधु संत आदि थी करे विया। उन्हनि जी स्टैम्प बि ठाहींदा आहिनि नामाचार जे लाइ। हिते पोइ सभिनि खां वॾो नाम कंहिंजो ॻायल आहे, सभिनि खां वॾे ते वॾे ऊच ते ऊच त भॻवानु हिकु ई आहे। उहो निराकार आहे, उनजी ई महिमा आहे। मनुष्य खे त देवता न चई सघंदासीं। देवताउनि में सर्वगुण संपन्न हुया, लक्ष्मी नारायण थी करे विया। उहो पवित्र हुया, विश्व जा मालिक हुया। उन्हनि जी पूजा बि कंदा आहियूं, छो जी पवित्र पूज्य आहे, अपवित्र पूज्य न चई सघंदासीं। अपवित्र सदैव पवित्र खे पूजदा आहिनि। बाबा चवनि था कि अपवित्र खे पूजदा न आहिनि, अपवित्र सदैव पवित्र खे पूजदा आहिनि। अपवित्र खे पूज्य न चईंदासीं, अपवित्र सदैव पवित्र खे पूजदा आहिनि। कन्या पवित्र आहे त पूजबी आहे, पतित ठहींदी आहे त सभिनि जा पांव पईंदी आहे। हिन समय सभु आहिनि पतित, सतयुग में सभु आहिनि पावन, सभु पावन हुया। उहा आहे ई पवित्र दुनिया। कलयुग आहे ई पतित दुनिया। तॾहिं पतित पावन बाप खे सॾु कंदा आहिनि। जॾहिं पवित्र आहे तॾहिं न सॾु कंदा आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे सुख में कोई यादि न कंदो आहे। भारत जी त ॻाल्हि आहे, बाप ईंदा बि भारत में ई आहिनि। भारत ई हिन समय पतित ठहियो आहे, भारत ई पावन ठहिणो आहे। पावन देवताउनि खे ॾिसणो हुजे त वञी करे मंदरनि में ॾिसो, देवताऊं सभु पावन हुया। उन्हनि में जो मुख्य हेड आहे, उन्हनि जा ई मंदर में ॾेखारींदा आहिनि उन्हनि खे। हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में सभु पावन हुया, यथा राजा रानी तथा प्रजा।
लेकिन जो हेड आहिनि उन्हनि जा मंदर ठाहींदा आहिनि। इन समय सभु पतित आहिनि, सभु पुकारंदा रहंदा आहिनि, हे पतित पावन अचो। सन्यासी कॾहिं श्री कृष्ण खे भॻवान व ब्रह्म न मञंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि भॻवान त निराकार, उनजो चित्र बि निराकार तरीक़े सां पूजंदा आहिनि। उन्हनि जो एक्यूरेट नाम शिव आहे। तव्हां आत्मायूं जॾहिं हिते अची करे शरीर धारण कंदा आहियो त तव्हांजो नाम रखिबो आहे। आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। आत्मा अलॻि, आत्मा हिकु, शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। 84 जन्म त खपनि, 84 लख न चईंदासीं। त बाप सम्झाईंदा आहिनि इहे ई दुनिया सतयुग में नई हुई, राइटियस हुई। इहे ई दुनिया पोइ हाणे कलयुग थी आहे अनराइटियस। उहो आहे सचखंड। इहो आहे सभु सच ॻाल्हाईंदा हुया हुते। भारत खे सचखंड चइबो आहे न। भारत खे कूड़ खंड ई पोइ सचखंड ठाहींदो आहे। सचे बाप ई अची करे हिन दुनिया खे सचखंड ठाहींदा आहिनि। उन्हनि खे सचो पातशाह ट्रुथ चइबो आहे, शिव बाबा खे। इहा आहे ई कूड़ खंड। मनुष्य जो चईंदा आहिनि उहो कूड़ आहे। सेंसिबल बुद्धि में सेंसिबल बुद्धि आहे देवताउनि जी, उनखे मनुष्य पूजंदा आहिनि। अक़लमंद ऐं बेअक़ल चइबो आहे। सेंसिबल बुद्धि आहे देवताउनि खे, उन्हनि खे मनुष्य पूजंदा आहिनि। अक़लमंद ऐं बेअक़लमंद ॿ चीजूं हूंदियूं आहिनि। अक़लमंद केरु ठाहींदो आहे, पोइ बेअक़ल केरु ठाहींदो आहे, इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। अक़लमंद संपूर्ण संपन्न ठाहिण वारो त हिकु बाप ई आहे न। उहो ख़ुदि अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। जीअं तव्हां आत्मायूं आहियो, पोइ हिते शरीर में प्रवेश करे पाठ वॼाईंदा आहियो। मां बि हिकु ई बार इन में प्रवेश कंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो उहो आहे ई हिकु, उनखे सर्वशक्तिवान चईंदासीं। ॿियो कोई मनुष्य न आहे जंहिंखे असां सर्वशक्तिवान चऊं। लक्ष्मी नारायण खे बि न चई सघंदा आहियूं। शिव जी उन्हनि खे बि शक्ति ॾियण वारो कोई आहे। पतित मनुष्य में शक्ति न आहे। आत्मा में जो शक्ति रहंदी आहे उहो पोइ आहिस्ते आहिस्ते डिग्रेड थींदी रहंदी आहे। अर्थात आत्मा में जो सर्वशक्तिवान शक्तियूं हुयूं उहा तमो प्रधान शक्ति थी वेंदी आहे। जीअं मोटर जो तेल ख़लास थियण सां मोटर खड़ी थी वेंदी आहे न। जीअं मोटर जो तेल ख़लास थियण सां मोटर खड़ी थी वेंदी आहे। हीअ बैटरी घड़ी घड़ी डिस्चार्ज न थींदी आहे, इनखे पूरो टाइम मिलियो आहे। उहो मोटर त घड़ी घड़ी डिस्चार्ज थी वेंदी, लेकिन हीअ आत्मा रूपी बैटरी घड़ी घड़ी डिस्चार्ज न थींदी आहे, पंहिंजे पूरो टाइम प्ले करे पोइ डिस्चार्ज थींदी आहे। कलयुग अंत में बैटरी ठंडी थी वेंदी आहे। पहिरियों जो सतो प्रधान विश्व जा मालिक हुया, हाणे उहो तमो प्रधान ठही विया आहिनि। त ताक़त ई कम थी वई आहे, शक्ति न रही आहे न। वर्थ नाटा पैनी थी आहिनि। भारत में देवी देवता धर्म हुयो त वर्थ पाउंड हुया। रिलीजन इज़ माइट चईंदा आहिनि। देवता धर्म में ताक़त आहे, विश्व जा मालिक आहिनि। छा ताक़त हुई? कोई लड़ण आदि जी ताक़त न हुई। ताक़त मिलंदी आहे सर्वशक्तिवान बाप सां। ताक़त छा चीज़ आहे? बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, तव्हांजी आत्मा सतो प्रधान हुई, हाणे तमो प्रधान थी आहे। विश्व जे मालिक जे बदिले विश्व जा ग़ुलाम थी विया आहियो। बाप सम्झाईंदा आहिनि इहे 5 विकार रूपी रावण तव्हांजी सॼी ताक़त छीने वरिता आहिनि। हिन करे भारतवासी कंगाल थी वेंदा आहिनि। ईअं न सम्झो साइंस वारनि में ॾाढी ताक़त आहे, उहा ताक़त न आहे। उहो इहा आहे रूहानी ताक़त जो सर्वशक्तिवान बाप सां योग लॻाइण सां मिलंदी आहे। साइंस और साइलेंस जी हिन समय जीअं लड़ाई आहे। तव्हां साइलेंस में वेंदा आहियो, उन सां तव्हांखे बल मिलंदो आहे। साइंस और साइलेंस जी हिन समय जीअं लड़ाई आहे। असां साइलेंस में वेंदा आहियूं, उन सां असांखे बल मिलंदो आहे।
है न। ॾिसो कोई बि बीमारी आहे न त साइंस जे साधन सां बि ठीकु करे सघंदा आहियो, असां पंहिंजी शांति जी शक्ति सां बि ठीकु करे सघंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि साइलेंस जो बल वठी करे तव्हां साइलेंस दुनिया में हली वेंदव। बाप खे यादि करे पंहिंजे खे शरीर सां डिटैच करे ॾियो। भक्ति मार्ग में भॻवान वटि वञण लाइ तव्हां केॾा मथो मारंदा आहियो, परंतु सर्वव्यापी चइण जे कारण रास्तो मिलंदो ई न आहे। तमो प्रधान ठही विया आहिनि त इहे पढ़ाई आहे, पढ़ाई की शक्ति न चईंदासीं। बाप चईंदा आहिनि पहिरियों त पवित्र ठहो, पोइ सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे हुन जी नॉलेज सम्झो। नॉलेज त बाप ई नॉलेजफुल त बाप ई आहे, हिन में शक्ति जी त कोई ॻाल्हि न आहे। ॿारनि खे त इहो पतो ई न आहे कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। तव्हां एक्टर्स पाठधारी आहियो, इहो बेहद जो ड्रामो आहे। अॻियां मनुष्य जो नाटक हलंदो हुयो, हुन में अदली बदली थी सघंदी आहे। हाणे त पोइ बाइस्कोप ठहिया आहिनि। बाप खे बि बाइस्कोप जो मिसाल ॾींदा आहिनि। ही बाबा बि इन साल बाबा खे बि ॾिसो। बाबा चईंदा आहिनि नॉलेजफुल त मां ई आहियां, इन में शक्ति जी कोई ॻाल्हि न आहे। ॿारनि खे पतो ई न आहे कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। तव्हां एक्टर्स पाठधारी आहियो, इहो बेहद जो ड्रामो आहे न। अॻियां मनुष्यनि जो नाटक हलंदो हुयो, हुन में अदली बदली थी सघंदी आहे। हाणे त पोइ बाइस्कोप ठहिया आहिनि। बाप खे बि बाइस्कोप जो मिसाल ॾेई सम्झाइणो सहज लॻंदो आहे। इहो नंढो बाइस्कोप आहे, उहो वॾो नाटक जा एक्टर्स आदि खे चेंज करे सघंदा आहिनि, है न। दुनिया वारनि जो नंढो बाइस्कोप आहे ऐं असांजो वॾो आहे। नाटक में एक्टर्स आदि खे चेंज करे सघंदा आहियूं। इहा अनादि ठहियलु ड्रामो आहे। हिकु बार जो शूट थियो उहो पोइ बदिली न सघंदो आहे। ये सॼी दुनिया बेहद जो बाइस्कोप आहे। शक्ति जी हिते कोई ॻाल्हि न आहे। अंबा खे शक्ति चईंदा आहिनि, परंतु पोइ बि नाम त आहे न। हुननि खे अंबा छो चईंदा आहिनि, छा करे वई। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि उच ते उच अंबा ऐं लक्ष्मी, अंबा ई पोइ लक्ष्मी ठहींदी आहे। इहे बि तव्हां ॿार सम्झंदा आहियो, तव्हां नॉलेजफुल बि ठहींदा आहियो ऐं तव्हांखे पवित्रता बि सिखलाईंदा आहिनि। असां नॉलेजफुल बि ठहींदा आहियूं, पवित्रता बि सिखलाईंदा आहिनि। उहा पवित्रता अधु कल्ह पलंदी आहे, पोइ बाप अची करे पवित्रता जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो ख़तमु थी वेंदी आहे, पोइ बाबा वरी ईंदा आहिनि। पोइ गाइड बि रास्तो ॿुधाए ऐं पोइ गाइड बि ठाहींदा आहिनि। उहो सुप्रीम आत्मा, सुप्रीम जी पढ़ाई सां आत्मा सुप्रीम ठही वेंदी आहे। सुप्रीम पवित्र खे चइबो आहे। हाणे त पते त आहियो बाप त एवर पावन आहे। सुप्रीम पवित्र खे चइबो आहे। हाणे त पते त आहिनि बाबा त एवर पावन आहे। असांजो बाबा फ़र्क़ु आहे न, उहा एवर पावन ई जॾहिं अची करे सभिनि खे वरसो ॾियऊं सिखलाए, हिन में ख़ुदि अची करे बतलाईंदा आहिनि कि मां तव्हांजो बाप आहियां। मूंखे रथ त ज़रूरु खपे न त आत्मा ॻाल्हाए कीअं। रथ बि मशहूरु आहे। गाईंदा आहिनि न भाग्यशाली रथ। भाग्यशाली रथ आहे मनुष्य जो। घोड़े गाड़ी जी हिते ॻाल्हि न आहे, मनुष्य जो ई रथ खपे जो मनुष्य वेही सम्झाए। उन्हनि पोइ घोड़े गाड़ी आदि ॾेखारियूं अथनि। भाग्यशाली रथ मनुष्यनि जो चईंदासीं। हिते त कोई जानवर जी बि ॾाढी सुठी सेवा थींदी आहे जो मनुष्यनि जी बि न थींदी आहे। हिते त जानवरनि जी बि सुठी सेवा थींदी आहे जो मनुष्य जी बि न थी। कुते खे केतिरो प्यारु कंदा आहिनि, घोड़े खे, गांयुनि खे बि प्यारु कंदा आहिनि। कुतनि जी एग्ज़िबिशन लॻंदी आहे। इहे सभु हुते न थींदो आहे। लक्ष्मी नारायण कुता पालंदा छा? हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि हिन समय जा मनुष्य सभु तमो प्रधान बुद्धि आहिनि, उन्हनि खे सतो प्रधान ठहिणो आहे। हुते त घोड़े आदि ईअं न हूंदा जो मनुष्य कोई उन्हनि जी सेवा करे।
त बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजी हालत ॾिसो छा थी वई आहे, मनुष्य जी कोई वैल्यू न आहे, कुतनि खे हेलीकॉप्टरनि में घुमाइनि था। रावण ॾिसो इहा हालत करे छॾी अथई, ईअं तव्हांजो दुश्मन आहे न, परंतु तव्हांखे पतो न कि हिन दुश्मन जो जन्म कॾहिं थींदो आहे। शिव जे जन्म जो बि पतो न आहे त रावण जे जन्म जो बि पतो न आहे। बाप बतलाईंदा आहिनि त्रेता जो अंत, द्वापर जी आदि में रावण ईंदो आहे। उनजा 10 शीश छो ॾिना आहिनि, हर वर्ष छो जलाईंदा आहिनि, इहे कोई बि न ॼाणंदो आहे। हाणे तव्हां मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो, पोइ पढ़ंदा आहियो त जो पढ़ंदो न आहे उहो देवता ठही न सघे, उहो पोइ ईंदा तॾहिं जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे। त जो पढ़ंदा न आहिनि उहो कॾहिं ईंदा, जॾहिं रावण राज्य शुरू थींदो। हाणे तव्हां ॼाणंदा असां देवता धर्म में हुयासीं, हाणे पोइ सैम्पलिंग लॻे थी। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ अची करे तव्हांखे ईअं पढ़ाईंदो आहे। हिन समय सॼी सृष्टि जो ॼाण पुराणो आहे। नयो जॾहिं हुयो त हिकु ई देवता धर्म हुयो, पोइ धीरे धीरे हेठि उतरंदा आहिनि। बाप तव्हांखे 84 जन्मनि जो हिसाबु ॿुधाईंदा आहिनि, छो जो बाबा नॉलेजफुल बि आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ साइलेंस जो बल जमा करिणो आहे। साइलेंस बल सां साइलेंस दुनिया में वञिणो आहे। बाप जी यादि सां ताक़त वठी करे ग़ुलामी सां छुटणो आहे, मालिक ठहिणो आहे। सुप्रीम जी पढ़ाई ॿियो आहे, सुप्रीम जी पढ़ाई पढ़ी करे आत्मा खे सुप्रीम ठहिणो आहे। पवित्रता जे ई रास्ते ते हली पवित्र ठही करे ॿियनि खे बि पवित्र ठाहिणो। गाइड ठहिणो आहे बाबा जो, पवित्र रही करे ॿियनि खे बि ठाहिणो, गाइड बि ठहिणो। वरदाना अलफ खे ॼाणणो, पवित्रता जी स्वधर्म खे अपनाइण वारा विशेष आत्मा ठहूं। बाप दादा खे ख़ुशी थींदी आहे कि मुंहिंजो हिकु हिकु ॿार विशेष आत्मा आहे, चाहे बुज़ुर्ग आहे, अनपढ़ आहे, नंढो ॿार आहे, युवा आहे या प्रवृत्ति वारा आहिनि, लेकिन विश्व जे अॻियां विशेष आहिनि। दुनिया में चाहे कोई केतिरो बि वॾो नेता हुजे, अभिनेता हुजे, वैज्ञानिक हुजे, लेकिन अलफ खे न ॼाणियो आहे त छा ॼाणियो आहे। तव्हां निश्चय बुद्धि थी फलक सां चईंदा आहियो कि असां ढूंढंदा रहूं। निश्चय बुद्धि थी फलक सां चईंदा आहियो कि तव्हां ढूंढंदा रहो, असां त पाए वरितो, मतिलबु अज्ञाननि खे। प्रवृत्ति में रहंदे पवित्रता जे स्वधर्म खे पंहिंजो अपनाए वठो त पवित्र आत्मा विशेष आत्मा ठही वेंदो न। ॿियो ई प्रवृत्ति में रही करे बाबा जी धारणा जे अनुसार जीवन जीना आहियूं त ॿियो ई विशेष आत्मा ठही वेंदो। स्लोगन जो सदा ख़ुशहाल रहंदा आहिनि, उहो ई स्वयं खे बि ऐं सर्व खे बि प्रिय लॻंदा आहिनि। त सदा ख़ुशहाल रहो, जीवन केॾो सुठो आहे अगरि असां बाबा जी श्रीमत ते हलूं त। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।